असां कराचीअ खे जापान करे छॾियो आहे। इहा तरक़ी ॾिसी जापान वारा बि परेशान थी विया आहिनि। भोतार जे राग ॻाइण ते कराचीअ जहिड़ा शहर जापान थी पवनि हा न, त दुनिया अॼु रुॻी राॻींदड़ पैदा करे हा ऐं क़ौमूं राग ॻाईंदियूं वञनि हा ऐं तरक़ी कंदियूं वञनि हा। असांजी हुकूमत में सिंध में अहिड़ियूं इस्पतालूं तयारु थियूं जो सॼी दुनिया जा मरीज़ सिंध मां इलाज कराइण ईंदा आहिनि, जॾहिं त पाण पंहिंजा इलाज वरी परदेह मां कराईंदा आहियो। बाबा ॻाल्हि ॿुधो, हिन भेरे वोट ॾेई कामयाबु कयो त जीअं महांगाई घटि करायूं। वॾेरा महांगाई बि त तव्हां ई कराई आहे न। अड़े तोखे कंहिं पैसा ॾेई मोकिलियो आहे छा मुंहिंजे वोटनि वारी मुहिम ख़राबु करण लाइ? भोतार तुंहिंजे हिन वोटनि वारी मुहिम में हूंदो छा आहे? गाॾियुनि जी कतार, वठनि ऐं चमचनि जी लोध, किराए जा माण्हू ऐं इहे तुंहिंजा लारा ऐं लपा। अड़े इहा मगी कढी छॾ पंहिंजे दिमाग़ मां। वोट असांखे ई ॾिजो। सिंधूअ जे ॿिन्ही कपनि ते कब्ज़ा करे वाहन ऐं शाखुनि जी बजट खाई सिंध ॿोड़ाए पंहिंजा बिभ भरण लाइ ॿेला वढराए पट करे काठ खपाए ॿेला पाड़ूं पटे छॾियव। हितां जा असली वण वढराए भींग करे उहे धारिया वण पोखरायव जंहिंखे न ॿारे सघिजे, न उनखे ढोर खाइनि, न उन ते पखी वेहनि। कोनो कार्पस सरकारी ज़मीनुनि, खॾुनि, ढंढनि, जबलनि, पहाड़नि, पटनि ते कब्ज़ा, पछाड़ी कब्रिस्तान बि न छॾियो जिते लाश पूरियूं। हाणे त असां वटि न खाइण लाइ रोटी आहे, न पाइण लाइ कपिड़ा आहिनि, न रहण लाइ मकान आहे, न ॿारनि लाइ स्कूल आहे, न इलाज लाइ का अस्पताल आहे। इहा रही आहे तव्हांजी कारकर्दगी। अड़े 5 सालनि में हिकिड़ो टके जो वोट था ॾियो। कहिड़ो अहसान कयो अथव असां ते जो एतिरो था ॻाल्हायो? भोतार जे असांजो टके जो वोट आहे त टके जे वोट लाइ छो था दर दर जा धिका ऐं थाॿा खाईंदा वतो? अड़े बाबा, वॾेरे जी माना आहे वॾो, हुनजी इज़त कयो। वॾेरा तो पोएं भेरे बि सरकारी नौकरी अहलियत ते ॾियण जो वाइदो कयो हो। अहलियत ते कंहिंखे नौकरी त न मिली, पर पंहिंजे तक जे नौजवाननि लाइ हुनर जी सिख्या या रोज़गार लाइ के फैक्ट्रियूं जोड़ाइण बदिरां ॿाहिरियनि मुल्कनि में पंहिंजा ज़ाती कारोबार सेट कयई, उहे बि असांजे पैसनि मां। बाबा, खज़ाना ई ख़ाली आहिनि त सरकारी नौकरियूं किथां अचनि? नौकरियूं आहिनि ई कोन। सिंध जा नौजवान वञी छोला खपाइनि। असांजा अहल नौजवान जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं CSS पास आहिनि से छोला खपाइनि, जॾहिं त तव्हांजा नाअहल भूख ॿार कैनेडा ऐं अमरीका में रहनि ऐं पढ़नि, ऐं जेकी चरियाण बचा से वरी सभ जा सभ बिना इम्तिहान ऐं इंटरव्यू जे बाला ऑफिसर बणिया वॾियुनि कुर्सियुनि ते ठठ सां ऑफिसुनि में वेठा आहिनि। तोखे पंहिंजी अयाशन करण लाइ हर मुल्क में अलॻि अलॻि महल अॾण, ॿाहिरियुनि मुल्कनि जा अजाया दौरा करण, असांजे पैसनि मां परॾेह ते ज़ाती कारोबार करण लाइ पैसा हुआ। बाक़ी क़ौम जे बुनियादी मसइलनि जी ॻाल्हि कयो त खज़ाना ख़ाली आहिनि। इहे खज़ाना बि त तव्हां ख़ाली कया आहिनि न। अड़े मां मुटंदो बि न आहियां तव्हांजे वोट ते। वोट न अथव ॼाणा त पंहिंजी गुट में विझी छॾियो। तव्हांखे असां पंहिंजा वोट अमानत तौर ॾेई पंहिंजो हॾ नोखी ऐं नुमाइंदो बणाए कामयाबु करे ऐवान ताईं पहुचाईंदा रहियासीं त जीअं तव्हां क़ौम जे हक़ीक़ी मसइलनि खे हल करण में पंहिंजा किरदार ईमानदारीअ सां अदा कयो। तव्हां आहियो जो जमहूरियत खे कारोबार बणाए वेठा आहियो ऐं असांजे जंहिं वोट ते वज़ीर बणिजी अयाशियूं कंदा रहिया आहियो तंहिं वोट ते तव्हां बुटरंदा बि आहियो। वाह भोतार वाह तुंहिंजो इंसाफ़। वाह भोतार वाह तुंहिंजो इंसाफ़।